तोते मुंहिंजी माता जी जल तोते पंहिंजो शीस निवाया माओ मिट्टी माते जीए सिंध मुहाज़ पारां मोरो में सिंधी ॿोली जे पहिरें शहीद शहीद अब्दुल रज़ाक सुमरो जी वरसी मल्हाई वई। वरसी जे मौक़े ते शहीद जी मज़ार ते क़ौमी परचम जी चादर चाढ़े क़ौमी तरानो पढ़ी भेटा पेश कई वई। जीए सिंध मुहाज़ जे मरकज़ी अॻवान इबरार मोराई, ज़िले अॻवान इरफान ॾाहिरी, ताहा नियाज़ हुसैन संग्रासी, कामरेड फरीजी मोराई, ज़हीर इनकलाबी, हमज़ा बागाई ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते जीए सिंध मुहाज़ जे मरकज़ी अॻवान इबरार मोराई मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त शहीद क़ौमनि जो सरमायो थींदा आहिनि। शहीद अब्दुल रज़ाक सुमरो सिंधी ॿोली जो पहिरियों शहीद आहे। सिंधी ॿोली जो पहिरियों शहीद आहे शहीद अब्दुल रज़ाक सुमरो जी वरसी जो ॾींहुं आहे। शहीद अब्दुल रज़ाक सुमरो उहो सिंध जो यकानो नौजवान आहे जंहिं 1972 में जॾहिं साईं जीए सिंध महाल जो बुनियाद विधो त अब्दुल वाहिद आरी सां गॾु जेका टीम हुई साईं राशिद मोराई वारा या सॼी टीम हुई उन्हनि सां गॾु साईं असांजो क़ौमी शहीद जो सिंधी ॿोलीअ जो आहे अब्दुल रज़ाक सुमरो। उन मोरे जे अंदरि उन टीम में क़ौमी तहरीक जो बुनियादु रखियो ऐं अहिड़ा क़ौमी ॿोलीअ लाइ पंहिंजी धरती पंहिंजे वतन जे लाइ कमु कया जो उहो जेके तौसुफ़ रखंदड़ इंतिहा पसंदि जेके गुरू जेके वेठा आहिनि जेके दहशतगर्दी करे असांजी अजरक सां नफ़रत कनि था, असांजी ॿोली असांजे वतन असांजी क़ौमियत सां इनकार करे उन सां नफ़रत कनि था, उन्हनि धन शहीद खे शहीद कयो। सिर्फ़ु उनजी सज़ा ॾिनी जो शहीद सिंधी ॿोलीअ सां मोहबत कंदो हुयो, शहीद पंहिंजे अजरक सां मोहबत कंदो हुयो, शहीद पंहिंजी सिंधी टोपीअ सां मोहबत कंदो हुयो, शहीद ही क़ौमी परचम खणी उन यूनिवर्सिटियुनि जे अंदरि उन सिंध जे मुस्तक़बिल शागिर्दनि खे सिंधु ऐं सिंध वतन जो दर्स ॾींदो हुयो। तो अॼु असां जीए सिंध मुहाज़ तरफ़ां हिते शहीद जी मज़ार ते गॾु थिया आहियूं। असां शहीद खे सुर्ख़ सलाम पेश कयूं था, शहीद जी कयल सॼी जदोजहद खे क़ौमी सलाम लाल सलाम पेश कयूं।